नासिन हेडलाइंस नासी सिद्ध समावारी वफाकी वसीम मरियम रक्सेब चवायत इमरान खान ऐं बुशरा बीबी जी करप्शन लिखी नथी सघे। मरियम रक्सेब पंहिंजे बयान में चयो त अवामी फ़ैसिले तहत 11 अप्रैल ते इनकलाब अची चुको आहे। मरियम रक्सेब चयो त असांजे जलसनि में आवाम जी मौजूदगी सबूत आहे त इमरान खान तारीख़ जो हिकु कारोबार बणिजी चुको आहे। हुन चयो त नालाइकी ऐं नाअहलीअ जी अलामत इमरान खान पंहिंजे घर वञी चुको आहे। 17 जुलाई ते नवाज शरीफ की कामयाबी उन हकीकत के वधीक पुख्तो कंदी। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध समावारी वफ़ाक़ी वसीम मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान ऐं बुशरा बीबी जी करप्शन लिखी नथी सघे। मरियम औरंगज़ेब पंहिंजे बयान में चयो त अवामी फ़ैसिले तहत 11 अप्रैल ते इनकलाब अची चुको आहे। मरियम औरंगज़ेब चयो त असांजे जलसनि में आवाम जी मौजूदगी सबूत आहे त इमरान खान तारीख़ जो हिकु कारोबार बणिजी चुको आहे। हुन चयो त नालाइकी ऐं नाअहलीअ जी अलामत इमरान खान पंहिंजे घर वञी चुको आहे। 17 जुलाई ते नवाज़ लीग की कामयाबी उन हकीकत के वधीक पुख्तो कंदी।